अल मासूमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे विलादत जे सालगिरह जे मुनासिबत सां ही इन इल्मी मरकज़ जो इफ्तिताह। दुआ है त अल्लाह तबारक व तआला हिन इल्मी मरकज़ खे भरपूर नमूने सां आबाद फरमाए। हिन शहर हिन ॻोठ बल्कि हिन इलाइक़े जे मोमिननि खे हिन मरकज़ मां इल्मी फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए ऐं समूरी सिंध जे लाइ ही मरकज़ बरकत जो सबबु आहे। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन लक़ब रिज़ा सबबा अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त अल्लाह तबारक व तआला इन मरकज़ में अहिड़ा कम अहिड़ा अमल पंहिंजे तरफ़ां फरमाए जंहिं ते पाण राज़ी रहे। कुझु शयूं इल्म जे हवाले सां अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जे कुझु अक़वाल मां अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि ऐं कुझु शयूं इन ई इल्म जे हवाले सां आयतुल्लाह अल-उज़मा आयतुल्लाह जवादी आमुलीअ जे हवाले सां। असां वटि इल्म बिराए रोज़गार थी वियो आहे। इंसान इल्म हासिल करे ताकि उन इल्म जे ज़रिए रोज़गार मिलेसि ऐं जेको इल्म रोज़गार न ॾिए उन जी असांजे मुआशरे में काई हैसियत मक़ाम नाहे। रोज़गार मां बि वरी मुराद ज़्यादातर नौकरी आहे। नौकर इंसान कंहिंजो थींदो या ज़ाहिरात कंहिं सरमाएदार जो थींदो या हुकूमत जो थींदो। इल्म अगरि नौकर पैदा करे त असल में इहो इल्म न आहे। इल्म उहो आहे जेको आज़ाद इंसान पैदा करे। हीअ असां वटि इल्म बिराए रोज़गार इहो वॾो ऐब आहे जेको असां वटि एतिरो राइज थी वियो आहे जो हाणे इन खां सवाइ असांखे ॿी शइ नज़र नथी अचे। इल्म बिराए रोज़गार न आहे, इल्म बिराए नौकरी न आहे। इल्म इंसान जी इंसानियत है। अगर इंसान इल्म सिखंदो रहंदो ऐं सेखारींदो रहंदो त इंसान रहंदो। पर जेकॾहिं सिखण ऐं सेखारणु बंदि कयईं त उन ॾींहं खां इंसानियत जे दर्जे तां किरी थी वञे। तव्हां ॾिसो त अल्लाह तबारक व तआला जॾहिं हिन दुनिया ते हिन इंसान खे ख़ल्क़ करण वारो हुयो त पंहिंजो मनसूबो मलाइकनि जे साम्हूं रखियो। वइद क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि ख़लीफ़ा, ज़मीन में जानशीन तो बणायां। मलाइकनि हिकु सख़्तु एतिराज़ उथारियो। इन खां सख़्तु एतिराज़ ॿियो को मुमकिन न आहे। अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा। अहिड़ी जाइ तूं ठाहे ऐं अहिड़े खे जेको फ़साद करे ऐं खून वहाए। फ़साद ऐं खून खां वॾो कोॾो न थींदो। तंहिं करे एतिरो वॾो एतिराज़ आहे। लेकिन अल्लाह तबारक व तआला हिन एतिराज़ खे न कावड़ियो न मलाइकनि खे पंहिंजे बारगाह मां कढी छॾियईं। हालांकि एतिराज़ कंहिं ते आहे? एतिराज़ अल्लाह ते आहे, अल्लाह जे हिकु अमल ते आहे। लेकिन न, जेसि ताईं मनसूबे जे हद ताईं आहे तेसि ताईं हर को पंहिंजी राय ॾेई सघे थो। अल्लाह ताला फरमायो त इहो जेको तव्हां चयो आहे त फ़साद कंदो खून वहाईंदो आहे, थी सघे थो इन मां माण्हू वञनि फ़साद बि कंदो खून बि वहाइनि, पर तंहिं हूंदे बि
इन जे ख़िलक़त में जेको राज़ लिकल आहे उहो मां ॼाणा थो, तव्हां नथो ॼाणो। इन आलम माला तालम, उहो मां ॼाणा थो, तव्हां नथा ॼाणो। इहो राज़ कहिड़ो हुयो? उहो राज़ खे ज़ाहिर करण जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त असां आदम खे सभु अस्मा सेखारिया। अस्मा आदम खे सेखारिया। इन जो मतिलबु आहे त आदम पहिरियां इहो इल्मु रखण वारो न हुयो। हाणे जॾहिं शागिर्द बणियो अल्लाह तबारक ताला जो, ऐं अल्लाह तबारक ताला हुनखे इल्मु ॾिनो त ही इल्मु हासिल करे आलिम बणिजी वियो। जॾहिं त मलाइका इहा सलाहियत कोन था रखनि, मलाइका इहा इल्मु सिखण जी सलाहियत कोन था रखनि। अल्लाह ताला इल्म जे कमाल जे जंहिं बि दर्जे ते उन्हनि खे ख़ल्क़ कयो आहे उन ई दर्जे ते रहंदा सदाईं। न कोशिशि करे मथे था वञी सघनि, न हुननि वटि ग़लती जी गुंजाइश आहे जो हेठि लही सघनि। जिते आहिनि उते ई रहंदा। लेकिन हीअ नई मख़लूक़ अहिड़ी ईजाद थी जेका मलाइकनि जे फ़िक्र में न हुई, जेका अॻु में इल्मु न रखंदी हुई, लेकिन शागिर्द बणी त इल्मु हासिल करे वरितई। यानी इल्मु हासिल करे पंहिंजी जहालत ख़तमु करे सघे थी अहिड़ी मख़लूक़। न सिर्फ़ु इल्मु हासिल करे सघे थी, बल्कि अल्लाह ताला चयो त हाणे इहो जेको इल्मु हासिल कयो थी आदम, इहो मलाइकनि खे सेखार। यानी छा? इल्मु हासिल त कयो थी, शागिर्द त बणियो आहे, पर हाणे उस्ताद बि बणिजो। जॾहिं उस्ताद बणियो त हाणे मलाइकनि खे ख़बर पई त हीअ त अजीब नई मख़लूक़ आहे जेका न इहो सिर्फ़ु त इल्मु सिखी थी सघे बल्कि इल्मु सेखारे बि सघे थी। तंहिंजे करे मलाइकनि तस्लीम कयो, चवण लॻा सुभानक, तूं पाक आहीं कंहिं बि कमी कोताहीअ खां, छो तो सही फ़ैसिलो कयो, असांखे ग़लति। ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना, असांखे त उहो ई ईंदो जेको तो सेखारियो। हाणे आदम जी जेका बरतरी आहे मलाइकनि ते, उहा छाजे करे आहे? इन इल्मु सिखण ऐं सेखारण जे करे। इंसान जी बरतरी मलाइकनि ते जंहिं सबब जे करे आहे, जंहिंजे करे मलाइकनि जो मसजूद थो बणिजे, मलाइका हुनखे सजदो था कनि, उहा ख़ुसूसियत ई आहे इल्मु सिखे सेखारे। सिखे ऐं सेखारणु इहो इंसानियत आहे। तंहिंजे करे हिन दुनिया में अचण जो मक़सदु बि इल्मु सिखण ऐं सेखारणु। ॿियो को इंसान जो मक़सदु आहे ई कोन। जाहिल ॼाओ, कमी तो में आहे, कोताही तो में आहे, पर अल्लाह ताला सलाहियतूं रखियूं थी, ख़बरदार मतां मरे त जाहिल थी मरे न। जाहिल ॼाओ आहे पर तोखे मरणो आहे आलिम थी। हीअ तुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे। तंहिंजे करे हीअ जेका आयत आहे, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, असां जिन्ननि ऐं इंसाननि खे ख़ल्क़ कयो आहे बंदगीअ जे लाइ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां रिवायत आहे त हिते इहो जेको यअबुदून आहे, इन यअबुदून मां मुराद असल में यअरफून, लियअरफून, ताकि इल्मु हासिल कनि, मारिफत हासिल कनि। छो त इबादत मारिफत जो नतीजो आहे। इबादत इल्म ऐं मारिफत जो नतीजो आहे। तंहिंजे करे असुल ख़िलक़त इंसान जी इल्म जे करे आहे। इन मां मालूम थियो इंसान तेसि ताईं इंसान रहंदो जेसि ताईं इहो इल्मु सिखंदो ऐं सेखारींदो रहंदो। केसि ताईं हुजणु घुरिजे? तव्हांखे ख़बर आहे त इल्मु हासिल कयो माउ जे गोद खां वठी तबर ताईं, एसि ताईं इंसान खे रोज़ इल्मु सिखणो ऐं सेखारणो आहे। जंहिं ॾींहुं इहो कमु बंदि कयईं उन ॾींहुं इंसान जी इंसानियत वई। हाणे ज़रा गौर फरमाइजो, इंसान खे रोज़गार लाइ इल्मु न खपे, इंसान बणिजण जे लाइ इल्मु खपे। रोज़गार जे लाइ न, इंसान बण। रोज़गार बाद जो मसइलो आहे। घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पढ़ियल लिखियल कोन आहिनि, पर हुन वटि अलाह जो रिज़्क़ पढ़ियल लिखियलनि खां घणो आहे। अल्लाह ताला रिज़्क़ जी ज़मानत खई आहे। 12हों पारो इन खां ई शुरू थींदो आहे, मा मिन दाब्बतिन फिल अर्ज़, ज़मीन में कोई अहिड़ो चुरंदड़ फुरंदड़ शइ न आहे, चाहे उहो नंढे खां नंढी किविल हुजे, वॾे खां वॾो हाथी हुजे,
इल्ला अल्लाह रिज़्क़ु है, इन जो रिज़्क़ अल्लाह ते आहे। मौला फरमायो रिज़्क़ ॿिनि क़िस्मनि जो आहे। रिज़्क़ रिज़्क़ान, ॿ क़िस्म आहे रिज़्क़। हिकिड़ो उहो आहे जंहिंखे तूं ॻोल्हींदो आहे, ऐं हिकिड़ो रिज़्क़ उहो आहे जेको तोखे ॻोल्हींदो आहे। जंहिंखे तूं ॻोल्हींदो आहे, ॿियो उहो आहे जेको तोखे ॻोल्हींदो आहे। पोइ मौला फरमाए थो जंहिंखे तूं ॻोल्हींदो आहे, अगरि उहो तोखे न लभे त परेशान न थी जा। इन करे जेको तोखे ॻोल्हींदो आहे लाज़मन तोखे ॻोल्हे अची लहंदो। रिज़्क़ जी ज़मानत खई आहे, लेकिन इल्म जी ज़मानत कोन खई आहे। इल्म जे लाइ चयो आहे तलबुल इल्म फरीज़तुन, इल्म हासिल करणु फ़र्ज़ु आहे। निकिरो ॿाहिरि, निकिरो, वञो। ॻोठु छॾिणो पए त छॾियो, शहर छॾिणो पए त छॾियो, मुल्क छॾिणो पए त छॾियो, वञो इल्म जी तलाश में। इहो इल्म जी तलाश फ़र्ज़ु आहे इंसान ते। तलबुल इल्म फरीज़तुन, फ़र्ज़ु आहे इंसान ते। हाणे ॾिसो इंसान खे इल्मु किथे किथे कमु थो अचे, हर जाइ ते इल्मु कमु ईंदो। मुंहिंजे साम्हूं कोई बि फ़ैसिलो थो अचे, मूंखे करिणो आहे, हीउ कमु कयां या न कयां, मिसाल त रिश्तेदारी कयां या न कयां, बाबा ही बिज़नेस कयां या न कयां, फलाणे दावत ॾिनी आहे वञा या न वञा, हर मामले में फ़ैसिलो करिणो थो पए। फ़ैसिलो छाजे बुनियाद ते इंसान कंदो आहे? जेसि ताईं इल्मु न हुजे फ़ैसिलो नथो करे सघे। हाणे अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जा चंद जुमला ज़रा ॿुधो। तोहफ़ुल उक़ूल में मौला जो हिकु नसीहत आहे कुमेल खे, या कुमेल, या कुमेल, ए कुमेल, ला तअख़ुज़, ख़बरदार कंहिं वटां बि का शइ न वठिजां, कंहिं वटां बि का शइ न वठिजां, इल्ला अन्ना, सवाइ असां वटां। जेका बि शइ वठे असां वटां वठिजां, ॿिए कंहिं वटां काई शइ न वठिजां। अगरि तूं ईअं कंदे त पोइ थींदे छा? काई शइ तोखे न आहे वठणी, वठणी किथां आहे? असां खां, अहले बैत खां, मुहम्मद व आले मुहम्मद खां। जेकॾहिं हर शइ पंहिंजी उन खां वठंदे त पोइ छा थींदे? तकुन मिन्ना, पोइ तूं असां मां थी वेंदी। हे जेको न असलमान मिन्ना अहलल बैत आहे, इन जो मतिलबु इहो आहे त सलमान वटि जेको कुझु आहे इहो सलमान असां खां वरितो आहे, असां खां वरितो आहे, तंहिंजे करे सलमान असां वटि आहे। सलमान वटि जेका शइ आहे उहा असां वटि आहे, तंहिंजे करे मिन्ना आहे। पाण फरमायो कुमेल खे, कुमेल काई शइ कंहिं वटां न वठिजां, अगरि तोखे का शइ वठणी आहे त असां वटां वठिजां। जॾहिं हर शइ असां वटां वठंदे त पोइ थी वेंदे मिन्ना, असां मां। ॿी नसीहत मौला फरमाईंदा, या कुमेल मा मिन हरकतिन, काई तुंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ी का हरकत तहरुक न ईंदो, लेकिन तूं इल्ला व अंत मुहताजुन इला मारिफत, तूं मारिफत जो मोहताज। कोई बि कम खां अॻु में तूं इल्म जो मोहताज आहे, तूं मारिफत जो मोहताज आहे। छाजे करे? मारिफत जो मोहताज आहे छाजे करे? इल्म जो मोहताज आहे छाजे करे? इल्म जो मोहताज आहे। मौला फरमाईंदा फन्नादिरु बिल क़ल्बि अल आलिमु बिल बसर, हर उहो माण्हू जंहिंजो दिलि जूं अखियूं रोशन आहिनि ऐं अकुल बि रोशन अथसि, ॾिसण वारो बि आहे, बसीर बि आहे, बसारत बि अथसि, उहो इंसान छा कंदो आहे? यकून मुब्तदउ इल्मिही अमलिही, जॾहिं बि काई शइ शुरू कंदो आहे त शुरू करण खां अॻु में उहो छा कंदो आहे? ऐं यालम, इहा ख़बर रखे अमलहू अलैहि अम लहू, इहो अमल हिन जे नुक़सान में आहे या फ़ाइदे में आहे? बाबा अमल करण खां अॻु में ॾिसंदव न त फ़ाइदे में आहे नुक़सान में आहे? हर माण्हू कोई बि अमल, मसइलो तव्हां हिन महिल सोचो घर वेठा आहियो त हिन में वञा, फ़ाइदो थींदो या नुक़सानु थींदो? नुक़सानु थिए हा त कॾहिं कोन अचो आहे।
फ़ाइदो आहे तॾहिं अचो था। इंसान हमेशह इहो सोचींदो आहे, कमु उहो कंदो आहे जंहिंमें फ़ाइदो हुजेसि। फ़ाइदो ऐं नुक़सानु केरु ॿुधाईंदो? इल्मु ॿुधाईंदो। फ़ाइदो ऐं नुक़सानु इल्मु ॿुधाईंदो। तंहिंजे करे अमल खां अॻु में हर अक़लमंद इंसान इहो ॼाणंदो आहे, इहो इल्मु रखंदो आहे, इहो इल्मु रखण जी कोशिशि कंदो आहे त इहो जो कमु कयां पियो इहो मुंहिंजे फ़ाइदे में आहे या मुंहिंजे नुक़सान में आहे। फ़इन कान लहू मज़ाफ़ी, अगरि हुनजे फ़ाइदे में आहे त कमु करण लाइ अॻिते वधंदो। फ़ाइदे में आहे त कमु करण जे लाइ अॻिते वधंदो आहे। व इन कान अलैहि वक़फ़ अन्हु, अगरि नुक़सान में आहे त अॻिते वधण खां रुकिजी वेंदो आहे। अक़लमंद इंसान जो कमु इहो आहे त कमु करण खां अॻु में इहो इल्मु हासिलु करे त हीउ कमु उनजो नतीजो मुंहिंजे फ़ाइदे में आहे नुक़सान में आहे। फ़ाइदे में आहे त अॻिते वधंदो, नुक़सान में आहे त पोइते हटंदो। पर जेकॾहिं इंसान ईअं न करे, बसि कमु साम्हूं आयो आहे शुरू करे ॾिनई बग़ैर इल्मु हासिलु करण जे, त फ़ाइदो आहे अलाए नुक़सानु आहे, शुरू करे ॾिनई। इहो माण्हू कीअं आहे? मौला फरमाइनि था फ़इन्नल आमिल बग़ैर इल्मिन, बग़ैर इल्म जे अमल करण वारो, रस्ते ते हलण वारो, कसाइर अला गैर तरीक़िन, अहिड़ो माण्हू आहे जेको ग़लति तरीक़े ते हली पियो आहे। पहुचणो त सखर, वञे थो कराची वारे रस्ते ते, ग़लति तरीक़े ते निकिरी पियो। सोचे ई कोन त इहो फ़ाइदो आहे अलाए नुक़सानदेह आहे, बग़ैर सोचण जे कमु शुरू करे ॾिनई। हाणे जॾहिं बग़ैर सोचण जे कमु शुरू करे ॾिनई त इहो माण्हू अहिड़ो आहे जेको ग़लति तरीक़े ते हली पियो आहे। फला यज़ीदुहु बुअदुहु अन तरीक़िल वाज़िह इल्ला बुअदन मिन हाजती, जेतिरो उन ग़लति रस्ते ते अॻिते वधंदो एतिरो पंहिंजे मंज़िल खां परे थींदो, मक़सद खां परे थींदो। सिधी सी ॻाल्हि आहे, जेतिरो ग़लति तरीक़े ते अॻिते वधंदो ओतिरो पंहिंजे मंज़िल खां परे थींदो। अच्छा, पर जेको इल्मु हासिलु करे फ़ाइदो ॾिसी पोइ अॻिते थो वधे, इहो कीअं आहे? जेको इल्म जे बुनियाद ते अमल थो करे उहो कीअं आहे? मौला फरमावल आमिलो बिल इल्म कसाइरो अला तरीक़िल वाज़िह, इल्म जे बुनियाद ते अमल करण वारो ईअं आहे जीअं हिकु रोशन रस्ते ते हलण वारो, साम्हूं मंज़िल अथसि, ख़बर अथसि पुॼी साम्हूं मंज़िल अथसि। तंहिंजे करे इंसान खे इल्म जी ज़रूरत आहे पंहिंजे फ़ाइदे ऐं पंहिंजे नुक़सान खे सम्झण जे लाइ, त हीउ जेको अमल मां कयां थो, करियां या न करियां, हिन जो फ़ैसिलो हिन ते थींदो त मुंहिंजे फ़ाइदे में आहे नुक़सान में आहे। फ़ाइदो ऐं नुक़सान किथां ॿुधंदुसि, किथां मूंखे ख़बर पवंदी? इल्मु ॿुधाईंदो। हिन करे हर इंसान जे लाइ इल्मु ज़रूरी आहे बाबा, वरना घणा इंसान अहिड़ा कम करे विझंदा आहिनि जो ख़ुदि हुननि जे पंहिंजे नुक़सान में हूंदा। ज़हरल फ़साद फिल बर्र वल बहर, अल्लाह ताला फरमाए थो ज़मीन ऐं ख़ुश्की ऐं तरीअ में फ़साद बर्पा थी वियो आहे, बिमा कसबत ऐदिन नास, माण्हुनि जे पंहिंजे कमाईअ जे करे पंहिंजो नुक़सान पाण। अल्लाह ताला फरमाए थो जेका तव्हां वटि मुसीबत पहुचे थी उन मां अक्सर हिसो उहा जेको पंहिंजे हथनि जो पाण कमायल आहे, पाण पंहिंजो नुक़सान था कयो, छो तव्हांखे ख़बर कोन्हे। बग़ैर इल्म जे तव्हां हलो, नतीजो इहो थो निकिरे तव्हांजो फ़ेल ख़ुदि तव्हांखे नुक़सान थो पहुचाए। इल्म जी ज़रूरत आहे हर इंसान खे, ताकी फ़ैसिलो करे सघे त हीअ शइ मुंहिंजे फ़ाइदे में आहे, नुक़सान में आहे, हिन अमल खे कयां या न कयां। पोइ मौला फरमाईंदा फलयंज़ुर नाज़िरु असाइरुन अम हुव राज, हाणे अखियुनि वारे खे ॾिसणु घुरिजे त मंज़िल जे तरफ़ अॻिते पियो वधे या वापसि पियो वञे ॿिए पासे। इल्मु ज़रूरी आहे बाबा, इल्मु रोज़गार लाइ न, इल्मु पंहिंजे लाइ, ताकी इंसान पाण पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में सही फ़ैसिला करे सघे त कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे, कहिड़ी शइ नुक़सानदेह आहे। हाणे इहो फ़ाइदेमंद ऐं नुक़सानदेह मूंखे इल्मु ॿुधाईंदो
ऐं इते ई वरी जेकॾहिं हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो करे वेठा त मुंहिंजो इहो पूरो अमल जेको आहे उहो इलाही अमल थी वेंदो। उहो छा थींदो? उहो इहो आहे जॾहिं बि कोई कमु कयां थो त पंहिंजो फ़ाइदो ऐं नुक़सानु ॾिसण जे बजाए इहो ॾिसां त इन अमल में अलाह राज़ी आहे या नाराज़ आहे। अगरि ॾिठुमि त अलाह राज़ी आहे ऐं कमु कयुमि नाराज़ आहे, छॾे ॾिनुमि, इंसान जो पूरो अमल इबादत बणिजी वियो। हर अमल पोइ इबादत आहे। लेकिन अल्लाह राज़ी आहे हिन कम में, नाराज़ आहे, किथां ख़बर पवंदी? इल्म मां ख़बर पवंदी। बाबा इल्म ॿुधाईंदो। तंहिंजे करे थी सघे थो हिकिड़ो कमु मां नेकी सम्झी कंदो हुजां, सवाबु सम्झी कंदो हुजां, जॾहिं त वॾो हुजे त मूं वटि इल्मु कोन्हे को। थी सघे थो कोई कमु मां ॾोह सम्झी छॾे ॾींदो हुजां, जॾहिं त उहो सवाबु हुजे, मूंखे ख़बर ई कोन्हे का। इल्म छाजे लाइ लाज़मी आहे? इंसान खे इंसान बणिजण जे लाइ। तंहिंजे करे इल्मु मर्द जे लाइ बि लाज़मी आहे, औरत जे लाइ बि लाज़मी आहे। ईअं न आहे त पुटु पढ़ायां धीउ न पढ़ायां, छो त चयोसीं इल्मु रोज़गार जे लाइ आहे ई कोन। इल्मु आहे इंसान बणिजण जे लाइ। छा मां नथो चाहियां त मुंहिंजी धीउ इंसान बणिजे? इंसान बणिजे त हुनखे पढ़ाए, हुनखे पढ़ाए। असां वटि जॾहिं थींदो आहे बाबा धीउ खे नथो पढ़ायां या 5 दर्जा पढ़ाया 8 खोड़ थियो भला, छो नथो पढ़ायां? जो नौकिरी थोरी कराइणी। बाबा इल्मु नौकिरीअ जे लाइ न आहे। इहा ई ग़लति फ़हमी आहे जेका असां वटि अची वई, जेका मग़रिबी दुनिया असांजे ज़हन में विधी त इल्मु बिराए नौकिरी, इल्मु बिराए रोज़गार। न, इल्मु बिराए इंसानियत। हाणे इंसान बणिजणु जेतिरो मर्द ते लाज़िम आहे ओतिरो औरत ते बि लाज़िम आहे। तंहिंजे करे जेतिरो हुनजे लाइ इल्मु लाज़िमी आहे ओतिरो हुनजे लाइ बि इल्मु लाज़िमी आहे। इल्म में काई तफ़रीक़ कोन्हे का।